पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हां मयारु कहिड़ो था तइ करियो। जेकॾहिं तव्हां उनखे आलमी मयारु था सम्झो या उनखे घणो करे इहो सुवालु थींदो आहे त छा असांजी कहाणी जेका आहे उहा आलमी मयार जी आहे, त उते सदाईं मुंहिंजो इहो सुवालु हूंदो आहे त आलमी मयार ते कीअं थियो आहे ऐं उहो कंहिं तइ कयो आहे। पहिरीं ॻाल्हि इहा त हर आलमी मयार जी शइ पहिरीं मक़ामी हूंदी आहे। तव्हां दुनिया जूं जेके बि वॾियूं वॾियूं कहाणियूं आहिनि या जेके शाहकार अफ़साना आहिनि उहे उतां जी मक़ामी सेटिंग में लिखियल आहिनि। पोइ तर्जुमे जी सूरत में दुनिया ताईं पहुता आहिनि उहे अफ़साना ऐं असां ताईं पहुता आहिनि। सिंधी में बि तर्जुमा थिया, पोइ असां उन्हनि खे पढ़ियो। हिन वक़्तु बि सिंधी अदब में जेका कहाणी आहे आउं सम्झां थो त उहा सिंध सां लाॻापियल मसइलनि, इंसानी नफ़्सियात सां लाॻापियल मुंझारनि ऐं समाज में मौजूदु जेके बि मसइला आहिनि उन्हनि खे उहा एड्रेस करे थी। मिसाल तौरु तव्हां नसीर कुंभर जूं कहाणियूं पढ़ो त उहे असांखे थर जी सेटिंग में मिलंदियूं ऐं उहे उतां जे मक़ामी मसइलनि बाबति असांखे ॿुधाइनि थियूं। शबीर निज़ामाणी आहे, उन जो किताबु जेको आहे आख़िरी नाच, उहो जेकॾहिं तव्हां पढ़ंदो त तव्हांखे उन में ॿाराड़ी जा मंज़र नज़र ईंदा, ॿाराड़ी जे माण्हुनि जा मसइला नज़र ईंदा ऐं उन्हनि किरदारनि जूं कहाणियूं नज़र ईंदियूं या पढ़ण लाइ मिलंदियूं जेके मुख़्तलिफ़ नफ़्सियाती डिसऑर्डर्स जा शिकार आहिनि। अहिड़ी रीति हिकिड़ी तव्हां चई सघो था त सिंधी में कहाणी लिखंदड़नि जी हिकिड़ी पूरी गैलेक्सी आहे जंहिं पंहिंजो कहाणी सां रिश्तो अञा ताईं कोन छॾायो आहे। ऐं आउं सम्झां थो त हाणे जेका सिंधी कहाणी अॼु लिखी पई वञे उन में नौजवान नसुल बि आहे, उनमें सीनियर असांजा कहाणीकार बि शामिल आहिनि ऐं हिन वक़्तु मुख़्तलिफ़ जेके ग्रुप्स ठहियल आहिनि कहाणीकारनि जा जिते कहाणियूं शेयर थियनि थियूं एसिताईं जो कहाणियुनि जूं मुख़्तलिफ़ बहकूं थियनि थियूं। पोइ उन में बहितरीनु कहाणियुनि खे इनाम बि ॾिना वञनि था। त इहो चवणु त कहाणी लिखिजे कोन पई या मयार न आहे, आउं इन ख़्याल सां इतफ़ाक़ नथो करियां। मसइलो इहो आहे त असीं उन कहाणी ॾांहुं केतिरो संजीदा आहियूं। असां वटि कहिड़ा अहिड़ा प्लेटफॉर्म्स आहिनि जिते उन कहाणी खे पेश करे सघिजे थो। असां वटि रिसालनि जी खोट आहे, असां वटि अख़बारी सुफ़नि जी खोट आहे। इन करे तव्हां ॾिठो हूंदो त असांजी कहाणी या त जेको किताबु छपाइण जी हैसियत रखे थो किताबी सूरत में थो आणे, या वरी वधि में वधि फेसबुक ते रखंदो आहे या व्हाट्सएप ग्रुप्स जेके आहिनि कहाणीकारनि जा उन्हनि में उन्हनि जी वंड थींदी आहे। त इन करे आउं सम्झां थो त कहाणी जो सफ़र त जारी आहे, पर उहा कहाणी पढ़ी केतिरी थी वञे उहो वरी असांजी पंहिंजी हिकिड़ी समाजी ज़िमेवारी आहे